तपेदारी ऑफिस ताईं खणी वेंदो, गॾु स्टेशन ताईं खणी वेंदो, उन जे पासे में जी गिची निकिरे थी, उहो बि सॼो पाणी में भरियो पियो आहे। ऐं सुभाणे न परी असांजो जेको आहे वॾे तव्हां स्कूल जे टाइम अचो, वीडियो ॾिसो, मिसूं ॿार एतिरा परेशान था थियनि हिते मोहल्ले वारा, जेके असांजूं बुज़ुर्ग माऊं आहिनि, वॾियूं भेणूं माऊं, उहे परेशान थियूं थियनि। पर चवण जो मतिलबु इहो आहे बसि ख़ुदा रा हिननि खे को न को माना एतिरी त सम्झ ॾिनी वञे। सुभाणे परी असांजो प्रोग्राम लॻो पियो आहे हिते, हिन हिते रोड ते कंदा आहियूं, जेको 12 ई महीना सभिनी खे ख़बर आहे। ऐं जॾहिं बि हिते आया आहिनि त सफ़ाई हिते कोन थी आहे। ऐं सुभाणे न परी हिते प्रोग्राम लॻो पियो आहे 13 रजब ते, जेको पाड़े वारा दुकानदार गॾिजी कंदा आहिनि। ऐं हिन पासे साम्हूं हीअ साम्हूं दुकानु आहे, हिते नूरुल इस्लाम स्कूल आहे, ऐं हुन तपेदारी जी ऑफिस आहे, उन जी घटी हालत करे लॻी आहे, ॿारनि खे अच वञ में तमामु घणी तकलीफ़ थी रही। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु उन लावारिस इलाइक़े में अंग्रेज दौर में हिते स्टेशन क़ाइमु थियो, ऐं उन जे बावजूदि हिते जेके रोड ठहिया उहे नाकारा ऐं नाकस ऐं करप्शन जे बदल जेके ठहिया आहिनि। ऐं हिते वापडा ऑफिस बि आहे, हिते तपेदारी ऑफिस बि आहे, हिते वाडनि जा दुकान बि आहिनि, हिते शयुनि जा दुकान बि आहिनि। मेन मर्कज़ खांजो रहियो आहे, ताज सिनेमा बि हिते रही आहे, हिन एरिया में रही आहे। ऐं उन जी तव्हां कंडीशन ॾिसो, हीअ नालियूं जेके आहिनि भरी पियूं आहिनि, हीअ सॼो पाणी को नालियुनि जो कोन्हे, पर हीअ मेन रोड ते पाणी बिछल आहे, जेको सिधो तव्हांखे वापडा ऑफिस ताईं खणी वेंदो, तपेदारी ऑफिस ताईं खणी वेंदो, गॾु स्टेशन ताईं खणी वेंदो, उन जे पासे में जी गिची निकिरे थी, उहो बि सॼो पाणी में भरियो पियो आहे। ऐं सुभाणे न परी असांजो जेको आहे वॾे में वॾो ॾींहुं आहे 13 रजब, जेको असां अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। विलायत अली जो पैगाम जेको आहे हर घर घर माण्हू ताईं पहुचाईंदा आहियूं। उनजो ही गॾिजी सॼी हिकिड़ो पाण में डोनेशन करे उहो प्रोग्राम हिते मुनक़द कंदा आहिनि। उन रोड जी हालत इहा तव्हां ॾिसो पिया, ऐं हिन सभिनी खे ख़बर आहे, इंतिज़ाम खे ख़बर आहे, हिते हर साल प्रोग्राम थींदो आहे। हीअ दुकानदार, हीअ पाड़े वारा गॾिजी पाण में डोनेशन करे हिते प्रोग्राम कंदा आहिनि। पर हिते मज़हबी हवाले सां बि हिननि खे त हिन सफ़ाई सुथराई जो अमल कनि, हिन जो पाणी निकास कराइनि, ऐं हिननि खे जेका मज़हबी जेके प्रोग्राम आहिनि उहे इज़त सां एतिराम सां करणु ॾियनि, उहे बि करणु नथा ॾियनि। असां वटि हिते माफ़िया ऐं हिते जा जेके करप्ट माण्हू जेके वेठा आहिनि, उहे असांजी आवाम लाइ नासूर बणिजी चुका आहिनि, असांखे दॿाए वेठा आहिनि। रमज़ान जो मेनू अचे त खंडु मांगियूं, शरबत मांगियूं, जामेशरियूं मांगियूं, फलाणियूं मांगियूं, सभु स्टॉक थो वञनि। ॿियनि मुल्कनि में उन शइ जी फैसिलिटी मिले थी, पर असांखे मुकमल असांजे पंहिंजे मुस्लमान मुल्क में रहूं था, उते असां सां अहिड़ी हालत कई थी वञे जो असां पिनण ते मजबूर थी वञूं। असां ॿारनि खे जेको आहे रमज़ान में जेका फ्रूट कोन था खाराए सघूं, उन मानी सवले तरीक़े सां नथा कराए सघूं, जेकॾहिं असांजा वॾा जशन जा ॾींहं अचनि था उहे बि असीं मल्हाए नथा सघूं। चाहे मुहर्रम शरीफ़ में मुहर्रम हराम में प्रोग्राम हुजे, चाहे असांजो प्रोग्राम ईद मिलाद नबी में हुजे, चाहे असांजो प्रोग्राम विलायत अली जो हुजे, तॾहिं बि असां अज़ाब में हूंदा आहियूं। अचो त हिन रवासियुनि खां पुछंदा हुननि जो वधीक छा चवणु आहे। दादा साईं अस्सलाम वालेकुम। हीअ जेके गटर, मुंहिंजो अपील आहे टिणोमत खान इंतज़ामिया सां त इहो हिननि जो मसइलो आहे, इहो हल कयो वञे, ऐं पाणी सफ़ा कयो वञे। हिननि जो प्रोग्राम आहे, महिरबानी करे शुक्रिया। असांजो हिननि पाड़े वारनि जी सभिनि जी अपील आहे त थोरो कमु थी वञे, सफ़ाई सुथराई थी वञे। हिननि जो अक़ीदत प्रोग्राम आहे जेको ख़ैर सां थी वञे। शुक्रिया। घणे टाइम खां हिते मौजूदु रहे थो? भाई हिते ख़ुदा जी बरसाति कल्ह पई आहे, पर हिते 12 ई महीना इहे गटरनि जा मुंहुं खुलियल हूंदा आहिनि। इहे हींअर शुक्रगुज़ार आहिनि जो ढक ॾेई वेंदा था। न त इहे नूर इस्लाम स्कूल आहे, हिते मिसूं पढ़ाईंदियूं आहिनि, ॿार नंढड़ा आहिनि, मासूम आहिनि। एॾी त माना हिते परेशानी थींदी आहे। हीअ पाणी आहे, गटर आहे, हीअ म्युनिसिपल जॾहिं बि ईंदी आहे हिन खे हथु कोन लाहींदी आहे, हितां रोड खां सफ़ाई करे वरी हलिया वेंदा आहिनि। पर चवण जो मतिलबु इहो आहे, दारुल स्कूल आहे, उहे ॿार हितां ईंदा वेंदा आहिनि। मुस्तरा कॉलोनी, शौकत कॉलोनी जा ॿार आहिनि, ऐं उन खां पोइ एतिरी त माना परेशानी थिए थी। हाणे तव्हां स्कूल जे टाइम अचो, वीडियो ॾिसो, मिसूं ॿार एतिरा परेशान था थियनि हिते मोहल्ले वारा, जेके असांजूं बुज़ुर्ग माऊं आहिनि, वॾियूं भेणूं माऊं, उहे परेशान थियूं थियनि। पर चवण जो मतिलबु इहो आहे बसि ख़ुदा रा हिननि खे को न को माना एतिरी त सम्झ ॾिनी वञे। सुभाणे परी असांजो प्रोग्राम लॻो पियो आहे हिते, हिन हिते रोड ते कंदा आहियूं, जेको 12 ई महीना सभिनी खे ख़बर आहे। पर चवण जो मतिलबु इहो आहे, हिते अखियूं बूटी मन पई आहे, कंहिंखे का ख़बर न आहे। ईअं न आहे को 13 रजब अची रहियो आहे, असांजो प्रोग्राम आहे स्टेशन रोड तीनबत्ती चौक ते वॾे में वॾो थींदो आहे। असांजी हर इदारे ते हर ख़बर आहे, 2 पुलिस वारा बि ॾींदा आहिनि असांजे हिते सेफ्टी लाइ, पर को हिते आहे कोन। लावारिस असांजो टिणोमत खान आहे, हर पासे हर शइ। बरसाति पए तॾहिं बि गोॾेरो पाणी आहे, जे गटर खुले तॾहिं बि गोॾेरो पाणी आहे। अच्छा, मुहर्रम में भी हूंदो आहे? हा, मुहर्रम में भी हूंदो आहे। उहे त सकाफ़ती ॾियारे ते मोटो ते पाणी बिछो। हा, ईअं ई आहे। दुकानदार खे केॾी परेशानी थिए थी? ॾाढी परेशानी थिए थी भाउ। चवण जो मतिलबु इहो आहे बसि ख़ुदा हिननि खे थोरो सोच सम्झ ॾे त बरसाति या कोई बि शइ ते इंतिज़ामिया वारा म्युनिसिपल वारा माण्हू फौरन अची वञे। असीं छो घोड़ा घोड़ा करियूं, हुननि जो त इहो कमु आहे। उहे पाण ॾिसी लाहिनि, उते कचिरे जो ढेर आहे, अस्पताल आहे साम्हूं,
दारालोम स्कूल आहे, ॿार अचनि वञनि था, माना एतिरी हिते हिन पूरी तीन बत्ती घाटी स्टेशन ते तव्हां वीडियो ठाहियो न, हिते सफ़ा एतिरा त माना जरासीम, ॿियो गटर खुलियल हूंदा आहिनि, पाणी हिते हूंदो ई हूंदो आहे, इहो 12 महीना जो कमु आहे। केतिरी घोड़ा घोड़ा कजे, केतिरी छा कजे, बस थोरी सोच सम्झ खपे हिनखे। दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवण आहे ही पाणी जेको आहे हिते 12 महीना मौजूदु हूंदो आहे ऐं बरसाति पए थी पोइ गोॾे अहिड़ो पाणी हिते जमा थियो वञे। पर असांजी बदकिस्मती इहा आहे जो असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या हिते चेयरमैन वेठो आहे, CMO वेठो आहे, उन्हनि खे माण्हुनि जी का परेशानी ॾिसण में नथी अचे। ही पाणी किनो पाणी आहे, हिन में बीमारियूं वेहनि था, वधनि थियूं, मच्छर जो अज़ाब वॾो वधे थो ऐं हिते पैसे वारा माण्हू कोन, सभु पूरत सां तेलू रखंदा आहिनि, हिते रहनि रवासी आहिनि ऐं उन्हनि से बीमारियूं जेके आहिनि वधनि पियूं। पर हिननि खे ना स्प्रे मशीन थो मिले, ना हिते निकालसी सिस्टम थो मिले। अचो तव्हांखे ॾेखारियूं था, नथी थिए। ही तव्हां पाण ॾिसी सघो था, ही नाली जी हालत आहे ऐं जॾहिं बि हिते आया आहिनि त सफ़ाई हिते कोन थी आहे ऐं सुभाणे न परीं हिते प्रोग्राम लॻो पियो आहे त्योहार जब ते, जेको पाड़े वारा दुकानदार गॾिजी कंदा आहिनि ऐं हिन पासे साम्हूं ही साम्हूं दुकानु आहे, हिते नूरुल इस्लाम स्कूल आहे ऐं हुन तपेदार जी ऑफिस आहे। उन जी घटी हालत करे लॻी आहे, ॿारनि खे अचु वञ में तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। त असां बस वारनि खे हिननि मां असांखे का उमेदु कोन्हे, को बि नोटिस कोन्हे त हीअ सिर्फ़ु असांखां टैक्स वठंदा, असांजा ॻरा चालान वठंदा, पर असांजा मामला ऐं मसइला हल कोन कंदा। उन असां बस वारनि खे अपील कंदासीं त बराए महिरबानी हिन ते नोटिस वठो ऐं सफ़ाई सुथराई करे सुभाणे न परीं जेको मोलाल जी विलादत जो प्रोग्राम आहे उहो मज़हबी ऐं अक़ीदतमंद सां हिते प्रोग्राम थी सघे।